अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराशा सब खबर नज़र अहम खबरों ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान के हवाले से सुठी खबर है, सुभाणे को सरप्राइज़ थी सके थो। ईरान के कंहिं भी सूरत में एटमी हथियार हासिल करण न ॾींदासीं, मुआहिदो न थियो त ईरानी बंदरगाहों ते पाबंदी बरक़रार रहंदी। पर ॾेही ख़बरूं इदारे मूजिब अमरीकी सदर वधीक चयो आहे त सुभाणे एक सुठी ऐं ज़हीन शख्सियत व्हाइट हाउस अची रही है। सुभाणे सुबुह जो एक गैर मामूली न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदासीं। ईरान जंगबंदी की भनकड़े ते हुर्मुज़ वारो सामुंडी लंघ ॿीहर बंद करण जो चुता ॾेई छॾियो। ईरानी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त हुर्मुज़ वारे सामुंडी लंघ में अच वञ हमला न करण सां मशरूत आहे। आम वापारी लंघ ताईं पहुच जो दारोमदार जंगबंदी की सूरत हाल ते आहे। ईरानी स्पीकर बाकर कालीबाफ चयो आहे त अमरीकी सदर जा बयान कूड़ ते ॿधल आहिनि। ईरान पंहिंजो रचियल यूरेनियम ॿाहिरि मुंतकिल न कंदो। वज़ीर आज़म तरफां अवाम के रिलीफ फराहम करण जो फैसलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डीज़ल की कीमत में घटिताई की मंजूरी ॾेई छॾी। डीज़ल की फी लीटर कीमत में 32 रुपया 12 पैसा घटिताई। डीज़ल की फी लीटर कीमत 385 रुपया 53 पैसनि मां घटिजी 353 रुपया 43 पैसा थी वई। ठट्टे वेझो खौफनाक रोड हादसो, दड़ेवासी 3 ॼणा फौत 2 ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां नामालूम तेज़ रफ़्तार गाड़ी कार के टक्कर हणी फरार। फौतियुनि जे इनायत सुमरो, ममताज़ सुमरो ऐं फैज़ान सुमरो तौर सुञाणप। 2 ज़ख़्मी नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। पुलिस पारां हादसे की जांच शुरू। दादो में महरान टीवी के कैमरामैन जो भाणे जो हथियारबंदन हथां क़त्ल। कोटड़ीअ खां मेहमान थी आयल सजाद खोसो जो एक्साइज़ ऑफिस भरिसां गोलियों लगल लाश मिलियो। इतला बावजूद ए सेक्शन पुलिस 2 कलाकनि खां पोइ पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो।